अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। सिलसिलो आहे सिंधी फिल्म संसार ऐं असीं इन संसार में अवां जा ख़िदमतकार। चयो वेंदो आहे त जेके एंटरटेनमेंट में हिसो आहे फिल्मुनि जो उहो यकीनन दिलपज़ीर हुजे थो। इंसान पंहिंजे ज़हन खे जॾहिं मेमोरीज़ जे हवाले सां यादगिरी जे हवाले सां तरोताज़ा करणु चाहे थो या जॾहिं पंहिंजो पाण खे का आसूदगी ॾियणु चाहे थो त घणो करे तफ़रीह जे सहारनि में फिल्म अहम तरीन किरदारु अदा करे थी। ऐं यकीनन उहे सभु जेके हिन में परफॉर्म कनि था से पंहिंजी यादगिरी, पंहिंजी सोच, पंहिंजी नुदरत ऐं पंहिंजी परफॉर्मेंस असां ऐं अवां वटि छॾे वेंदा आहिनि। अॼु हिन सिलसिले में असां वटि फिल्म चांडोकीअ जे हवाले सां टियों हिसो आहे जेको असीं अवां जी ख़िदमत में पेश करणु चाहियूं था ऐं असांखे उहा सरख़ुशी हासिलु आहे त असांजा मुअज़्ज़िज़ महिमान असां वटि मौजूदु आहिनि। चाहींदासीं त उन्हनि खे हिकिड़ो भेरो वरी ख़ुशि आमदीद थियूं। असां वटि मौजूदु आहे साइण महापारा साहिबा, मौजूदु आहिनि साईं वसीम साहबु, ऐं असां वटि ख़ैरनि सां मौजूदु आहिनि मुसरत रज़ा साहबु ऐं मोहम्मद अयूब गाद साहबु। मनातनि महिरबाननि खे ख़ुशि आमदीद चवण खां पोइ दिलि चवे थी त हिकिड़े यादगार वजूद खे यादि कजे। जीअं हिन सफ़र में असीं मुख़्तलिफ़ नालनि जो ज़िक्र कंदा आहियूं, उहे सभु जेके पंहिंजे पंहिंजे ईअं हूंदो आहे न त ॼण मुंडीअ में टिक हूंदी आहे, जीअं हीरो जड़ंदो आहे, हिते सभु हीरनि जियां पंहिंजे पंहिंजे फ़न में जड़ियल हुया। असां वटि अहम तरीन नालो आहे शहज़ादी साहिबा जो। ऐं ईअं चइजे त जेके रोल्स उन्हनि अदा कया, हीरोइन खां वठी वेंदे कैरेक्टर रोल्स ताईं, उहे पंहिंजी भरपूर छाप छॾे विया। शहज़ादी साहिबा जे हवाले सां पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि सां बि गुफ़्तगू कंदासीं, पर पहिरीं असां वटि तासुरात आहिनि सैयद फ़िदा हुसैन शाह साहिब जा। अचो त पहिरीं उन्हनि खे ॾिसूं था, उन्हनि खे ॿुधूं था, पोइ पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि खे चाहींदासीं त उहे असां सां शहज़ादी साहिबा जे बारे में गुफ़्तगू कनि। सैयद फ़िदा हुसैन शाह साहिबु। शहज़ादी साहिबा उन दौर में टीवीअ ते, पर टीवीअ ते उहा एतिरी फ्रेगरेंट ख़ुशबूदार नमूने सां आई ऐं हुन में बि इहा ॻाल्हि हुई, यानी रिदमिक हवाले सां डायलॉग ॻाल्हाइणु, एक्सप्रेशन्स ॾेई असांजे बहिराड़ीअ जे सिंधी औरतुनि वांगुरु एक्सप्रेशन्स ॾेई। जीअं ज़रीना बलोच जेको लाॾो ॻाईंदी हुई त हुन में एक्सप्रेशन्स ॾींदी हुई, शहज़ादी पंहिंजे डायलॉग्स पे उहे जोहर ॾेखारींदी हुई। अव्हांखे महसूसु थिए त भई हीअ का सिंध जी का विहिणी औरत आहे, का जहिड़ो करण वारी औरत आहे, भला जे मिठी आहे त ॾाढी मिठी सुठी, ऐं सिंध जी ख़मीर जी ख़ुशबू हुनजे हर डायलॉग मां ईंदी हुई। ऐं हमेशह पंहिंजी ड्रेसिंग में गजनि वारा भर्त वारा गजनि वारा सूट पाईंदी हुई ऐं उन सां गॾोगॾु मेकअप जी एॾी शौक़ीन। ऐं उन खां पोइ बाक़ाइदे जेकॾहिं संगीता कविता जी का दावत पई थिए त उते शहज़ादीअ खे साड़ीअ में मलबूस ॾिसंदो, ऐं लियारी नारंगी रंग जी जे साड़ी आहे त नारंगी रंग जी वरी आई शेडो अखियुनि ते लॻियल आहे, ऐं शहज़ादी इन पारां वाक़ई शहज़ादी हुई। पर जेॾी महिल अवी हुनखे टिपिकल सिंधी मुआशिरे जी कहाणीअ में टीवी या फिल्म ते ॾिसंदो त एक्सप्रेशन्स ते हुनजो ज़ोर हूंदो, हथ बलाईंदी हुई, आङुरियूं बलाईंदी हुई, ऐं ही अखियुनि जा भिरुनि जा पासा ए आर बलोच वांगुरु ई उहे ख़ूब इस्तेमालु कंदी, अखियुनि खे ख़ूब इस्तेमालु कंदी। एक्सप्रेशन्स में विढ़ण वारो किरदारु हुजे या सॉफ्ट किरदारु हुजे या वॾेरीअ जो किरदारु हुजे या आम ॻोठाणी औरत जो किरदारु हुजे, अखियुनि जे इशारनि ऐं हथनि जे इशारनि ऐं आङुरियुनि जे इशारनि सां ॻाल्हाइणु, स्क्रीन ते ॻाल्हाइणु। मसलन इहा हिकिड़ी समिता पाटिल ऐं शबाना आज़मीअ जी ख़ूबी आहे त हू अखियुनि सां ऐं आङुरियुनि सां ऐं हथनि सां बि अदाकारी कंदियूं हुयूं, त शहज़ादीअ में बि उहा ॻाल्हि हुई। शहज़ादीअ जा जेस्चर्स उन्हनि फिल्मुनि में, हालांकि पंजाबी फिल्म जे मुक़ाबले में सिंधी फिल्म में लाउडनेस घटि हुई, ऐं औरतूं बि थधे नमूने सां ॻाल्हाईंदियूं हुयूं। पर जंहिं जंहिं किरदार में जेकॾहिं का डिलीवरीअ जी दरी खुले थी त उन में असांखे शहज़ादी बिल्कुलु नुमाया तौर ते नज़र अचे थी। शहज़ादियुनि वांगुरु हुनजो कंट्रीब्यूशन सिंधी फिल्म लाइ ऐं सिंधी ड्रामे लाइ हमेशह तारीख़ में रक़म रहंदो। शहज़ादी साहिबा ते जॾहिं निगाह पए थी ऐं उनजे बारे में जॾहिं गुफ़्तगू कई वञे थी त यकीनन ही सभु कंटेम्पररीज़ असां वटि मौजूदु आहिनि। महापारा साहिबा खां शुरू कंदासीं। उहो सॼो दौरु आहे तव्हांजो वसीम साहिब जो। शहज़ादी साहिबा तव्हांजे विच में मौजूदु हूंदी हुई। हाँ जी हाँ। छा तव्हां उन्हनि जे बारे में चवणु चाहींदव? उनके बारे में ये कहेंगे वो बहुत अच्छी थी और हमारी मुलाकात ज़्यादातर स्टूडियो में हुआ करती थी। जी।
स्टूडियो में वो आती थी, फिल्मों में काम करती थी, हम मेरी भी फिल्मों की शूटिंग होती थी, तो मिलते थे बड़े अच्छे तरीके से, दोस्ताना तरीके से, कैसी हो, क्या है, मैंने आपकी फ़िल्म देखी, मैं आपकी फ़िल्म, इस तरह की गुफ्तगू थी। बहुत अच्छी फ़नकार, अच्छी थी, आदतन अच्छी लड़की थी। वसीम साहब तव्हां? शहज़ादी साहिबा हिकु समझदार फ़नकार हुई। जी। इन जी पहिरीं फिल्म पनु आकिल, जंहिंमें इहे बहसियत हीरोइन क़ुर्बानी जिलानी सां गॾु आई, ऐं उन खां पोइ वरी घणियूं फिल्मूं कयूं, पोइ वरी ओल्ड कैरेक्टर कई, PTV जा प्रोग्राम्स कई, ड्रामा ॾाढा कयूं, ऐं ॾाढी सुठी फ़नकार आहे ऐं इख़लाक़ जी बि सुठी। ऐं इहो चइबो कि सिंधी ॿोली ॻाल्हाइण वारी इहा पहिरीं हीरोइन हुई ठीकु शहज़ादी, न त ॿियूं जेकियूं बि असां वटि हीरोइनियूं आयूं आहिनि जी ओरिजिनल सिंधी न त सिंधी ॻाल्हाए कोन न सघंदियूं, किन्हनि जी डबिंग थींदी, किन्हनि जी कुझु मतिलबु, इहा ठेठि सिंधी शहज़ादी साहिबा ऐं सुठी फ़नकार आहे ऐं हिन यंग टू ओल्ड कैरेक्टर कया आहिनि ऐं मंझरायो आहे। वाह 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 वाह। मुसरत तव्हांखे शहज़ादी साहिबा जी रेफरेंस में यादि में अचे थो कुझु? हाँ साईं, मां शहज़ादी साहिबा ड्रामा बि ॾिठा आहिनि, फिल्मूं बि ॾिठा तव्हां आहिनि। PTV ते हुननि सां गॾु कमु कयो? न कमु न कयो आहे साईं, पर मां चवंदो त ॾाढी सुठी फ़नकार हुई, यंग एज में ओल्ड करेक्टर कया, मां जा करेक्टर बि कया ऐं ख़ूब निभाया उन्हनि खे, ॾाढे सुठे तरीक़े सां कया, ॾाढी ज़बरदस्त अदाकार हुई। अयूब साहब उनजो जी प्लीज़। शहज़ादी साहिबा जंहिंखे वसीम साहिब ॻाल्हि कई त पनो आकिल जी पहिरीं फिल्म हुई जी ऐं क़ुर्बान जिलानी हीरोइन शहज़ादी हुआ। हा ऐं शहज़ादी साहिबा जी ॿी फिल्म उहा बि क़ुर्बान जिलानी सां हुई, रत जा रिश्ता, हा उन में उहो साइड हीरोइन हुई। उन में उनजो गानो बि ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो मुजीब आलम जे आवाज़ में हुयो, जो क़ुर्बान जिलानी चवंदो आहे हीअ हुते डांस कंदी आहे। ऐं शहज़ादी खे धरती दिलवारनि जी में बि सुठो तमामु कमु कयो हुई। ऐं इन खां पोइ ॿियूं काफ़ी सिंधी फिल्मुनि में हुन आयो, PTV ते ख़ासि करे टेलीविज़न ते हुनजो पंहिंजो मक़ामु हुयो हिकिड़ो, ऐं ख़ासि करे हुनखे वॾेराणी जा किरदार, वॾेरी औरत जा किरदार ॾाढा ठहंदा हुया। ऐं हुनजो कड़केदार आवाज़, हुनजो लहजो ऐं हिनजूं वॾियूं अखियूं, ऐं हुनजो जेको दुरी ख़ासि करे जॾहिं पाए वॾेरी थी वेहंदी, शान सां पींघे में लुड़ंदी, त उहो करेक्टर में एॾी फिट हूंदी हुई शहज़ादी, जो ख़ासि करे असांजे इंटीरियर ॾिसंदे में त चवंदा त जाई वॾेरी आहे। वाह 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 इहा शहज़ादी जी लुक हुनजी, माना शहज़ादी हुई, शहज़ादी जहिड़ो हुन नालो शहज़ादी हो ओड़ो उहा जेका लॻंदी हुई बिल्कुलु पंहिंजे किरदार में। अयूब साहब ॻाल्हि कई पई हींअर त शहज़ादी साहिबा बिल्कुलु शहज़ादी लॻंदी ऐं कैरेक्टर हमेशह माण्हू चाहींदो आहे त कॾहिं कॾहिं ख़्वाबनि में केतिरा ख़्याल ईंदा आहिनि त ईअं थियणु घुरिजे, ऐं माण्हू ईअं लॻणु चाहींदो आहे। मिसाल तौरु जेकॾहिं का कुंवार आहे त उहा कुंवार लॻणु चाहींदी आहे, घोटु आहे त उहो घोट जो ॾींहुं हूंदो आहे, ऐं घोटु बि चाहींदो आहे त मूंखे भरपूर नमूने सां सॼो सरापो अहिड़ो हुजे जो मां घोटु नज़र अचां। हिन फिल्म में हिकिड़ो गीत आहे उस्ताद मोहम्मद यूसुफ जे आवाज़ में, अॼु घोटु थिए थो यार पुनल, छा त ख़ूबसूरत कंपोज़िशन आहे ऐं छा त ख़ुशीअ जी बरसाति आहे। चाहियूं था त इन बरसाति मां कुझु पाण खे असां बि आसूदो कयूं, त अचो त हिन गीत खे ॿुधूं था, इन मां फ़ाइदो वठूं था। अॼु घोटु थिए थो यार पुनल। अॼु घोटु थिए तूं यार पुनल, अॼु घोटु थिए तूं यार पुनल, तुंहिंजे दर ते ख़ुशीअ जा दोल वॼनि, तुंहिंजे दर ते ख़ुशीअ जा दोल वॼनि, अॼु घोटु थिए तूं यार पुनल। दिल ख़ुशी जा गीत गाए, दिल ख़ुशी जा गीत गाए, आहे शादी यार जी, दिल ख़ुशी जा गीत गाए, आहे शादी यार जी, दिल ख़ुशी जा गीत गाए, आहे शादी यार जी।
मोहम्मद यूसुफ जो आवाज़ जीअं असां पहिरीं अव्हांखे अर्ज़ु कयोसीं त सदाबहार हुयो, भरपूर हुयो ऐं उन आवाज़ जो फ़िल वक़्तु असांखे को बि नेमल बदल मिली कोन सघियो आहे। अयूब साईं, हिन कवाली जे हवाले सां इहो शेख सिंधी ते ई फिल्म आयल हो हिन फिल्म में जी गानो, ऐं मोहम्मद यूसुफ जो कमाल इहो त जेकॾहिं उहो हीरो ते गानो फिल्म आयल आहे त उनजी अदायगी अहिड़ी कंदो जो उहो हीरो थो ॻाए। उहो ई मोहम्मद यूसुफ जॾहिं कॉमेडी कलाम गानो ॻाए थो त शेख सिंधी जीअं छो थी करे कतलाम बि शेख सिंधी ते फिल्म आयल हो, हीअ बि शेख सिंधी ते फिल्म आयल हो। ऐं अहिड़ी तरह हिकिड़ो फिल्म पनो वाकल में बि मोहम्मद यूसुफ जो कलाम हुयो, नौकर तुंहिंजो आहियां महबूब साईं, उहो मोहम्मद यूसुफ उहो बि ॻायो, उहो बि मोहम्मद यूसुफ कमाल ॻायो। मोहम्मद यूसुफ ख़ूबी इहा हूंदी त हू कलाम घूंघट लाइ कुंवार में त मूंखे क़िस्मत मूंखे क़िस्मत मां रखा आहे, उहो त वरी बिल्कुलु चेंज मुख़्तलिफ़ एॾो ख़ूबसूरत करे ॻायो। जीअं हिंदुस्तान में रफ़ी एॾो वॾो नालो आहे, उन गाने जे ॿोलनि जे हिसाब सां उनजी अदायगी कंदो। इहा मोहम्मद यूसुफ में ख़ूबी हूंदी त लफ़्ज़नि जे हिसाब सां पंहिंजे लफ़्ज़ जी अदायगी जेका ॿोलनि जी कंदो न, उहा बिल्कुलु ईअं लॻंदी त इहो मोहम्मद यूसुफ न आहे, इहो को ॿियो आहे, इहो यूसुफ जो कमाल हूंदो। सैड गानो आहे त तव्हां ॿुधो उनखे त उनजी एॾी बेस आवाज़ में जो मां चवां थो ॼण मजेसन थो ॻाए वेठो। वाह वाह, महाबर साहिब तव्हां ॿुधायो। मजेसन सां तव्हां साईं मोहम्मद यूसुफ जे बारे में मशहूरु हुयो त हीउ सिंध जो मेहंदी हसन आहे। ठीकु ठीकु आहे, ठीकु एॾे आहे। सुठे तरीक़े सुरीलो ॻाइणो, ॾाढो सुरीलो ॻाइणो। जी हा, जी हा। इन फिल्म पनो वाकिल में मोहम्मद यूसुफ जो गानो हिकिड़ो आहे, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में हुन ॻायो आहे। ही नाज़ दा मोहम्मद यूसुफ अच्छा, पनो वाकिल फिल्म में ॾाढो सुठो गानो ॻायो अथई। ॿोल मूंखे नथा ज़हन में अचनि, पर ॾाढो सुठो, शायदि रहमत बिराली मूंखे ॻाए ॿुधायो। हीरा सवे जड़ हार में तोसां मिलां दिलि ठरे, मारे विधो तो प्यार, मारे विधो तो प्यार में तोसां मिलां दिलि ठरे, बसि मारे विधो तो प्यार में तोसां मिलां। ॾाढो सुठो ॻायल आहे ऐं एतिरो उन में बेस में ॻायल आहे। प्यार में मर गया। जी महापारा साहब, तव्हां कुछ चयो पे उस्ताद नहीं, मोहम्मद मैं सिंधी कही बारे थी में। वो यूसुफ का गाना, ये जितने सिंगर थे उस वक्त के बहुत अच्छे सिंगर थे और वो याद रखे जाने वाले। अब बकौल आपके जैसे वाह वाह दिल से निकलती है, वो गाने थे वो बहुत अच्छे थे। शेख सिंधी के जो फिल्मों में आए हैं वो जो बहुत अच्छे थे, आरफाना कलाम टाइप थे लेकिन सूफी कलाम जो थे वो बहुत अच्छे थे और उनकी अदायगी और ये वो अब कहाँ है। आपको वो याद आ गया, वन न परे मुखा फिर आ गया याद? हाँ, वन न परे मुखा हथड़ो छड़ाए, ये आप तो सुना सकते हैं, लोग आवाम सुनेगी देखेगी हमें याद करेगी, लेकिन हमें याद नहीं आ रहे। नहीं तो इंशाल्लाह आपको याद करेंगे, क्यों नहीं करेंगे, वो करते रहे लोग, आप कैसे यहाँ मौजूद हैं। लेकिन हमें ये देख के बड़ी खुशी होती कि आपने इतना वो रखा, जमा किया हुआ खजाना। जी अयूब साहब, इन गाने जे हवाले सां जेको हाणे हींअर तव्हां प्ले कयो, अॼु घोट थिए थो यार सॼण, इहो या मोहम्मद यूसुफ कॉमेडी गानो मूड लाइ करण वारो या पनो वाकिल वारो, उहो हलायो। वरी मोहम्मद यूसुफ वञ न परे मूंखां हथड़ो छॾाए चांडू की फिल्म गानो हलायो। ऐं अॼु जे नौजवान पुछो त हीअ आवाज़ु कंहिंजो आहे, हीअ कंहिंजो आहे, चवंदो हीअ ॿियो आहे, हीअ ॿियो आहे। इहो यूसुफ जो कमाल आहे, इहो मोहम्मद यूसुफ जो कमाल आहे त उहो न सम्झंदो साॻियो ई गुलकार आहे जंहिंमें एॾी वैरायटी, एॾो वर्सटाइल ॻाइणो हुयो जो अॼु जो माण्हू न सम्झी सघंदो त इहो साॻे माण्हू जा ॿ आवाज़ थी सघनि था। ऐं घटि गुलकारनि में इहा शइ हूंदी आहे, हुनमें सॼी टोन चेंज कई, मूंखे क़िस्मत मार कराई अलाड़े, खंघियो बि आहे, कॉमेडी आहे, फुल कॉमेडी कई आहे। मोहम्मद यूसुफ साहब कमाल कयो आहे साईं। अच्छा, इतनी सिंधी फिल्में बनी हैं, बाद में कितनी बनी, सारी बहुत अच्छी फिल्म बनी और यकीन हमने देखी नहीं, तो अब ये देखना चाहिए फिर से ना, और बननी भी चाहिए। बिल्कुलु तव्हां चयो पे बसि मां इहो ई चवां अदी जी ॻाल्हि खे मां सेकेंड कंदुमि त इहो जेको तव्हां सिलसिलो शुरू कयो आहे ॾाढो ज़बरदस्त आहे साईं, जेतिरो एप्रिशिएट कजे घटि आहे। असां एप्रिशिएट करणु चाहियूं था पंहिंजे उन्हनि मुअज़्ज़िज़ महिरबाननि खे जिन जीअं अर्ज़ु कयोसीं न त असांजा माइल स्टोन्स, असांजा लीजेंड्स, असांजा उहे यादगार वजूद जेके हिन सॼे सफ़र में उहा आबियारी करे विया। त असां वटि प्रोफाइल आहे हिकिड़ो कुर्बान जिलानी साहिब जो। 17 सितंबर 1968 ते हैदराबाद में ॼावल कुर्बान जिलानी जा वॾड़ा अजमेर शरीफ़ सां तालुक़ु रखंदा हुया, जेके पाकिस्तान ठहण खां 13 साल खनि पहिरीं सिंध में अची विया हुया। हिलाल पाकिस्तान अख़बार में कंपोज़िटर जी हैसियत सां अमली ज़िंदगी शुरू कंदड़ कुर्बान 1955 में रेडियो हैदराबाद ते अनाउंसर जी हैसियत सां ख़िदमतूं जॉइन कयूं। 1960 धारे पाण कमर्शियल सर्विस में बेहद मक़बूलियत माणियाई ऐं फिल्मुनि में अदाकारीअ जो शौक़ु खेसि हिते वठी आयो।
हू अदाकार वहीद मुराद जो ज़ाती दोस्त हुयो जंहिंखे फिल्म समुंदर में ब्रेक ॾिनो ऐं गॾोगॾु उन ई ज़माने में हुन पाकिस्तान टेलीविज़न बि जॉइन कई। सिंधी फिल्मुनि जे ॿिए दौर में हू पन्नो आकिल में हीरो बणियो। बाक़ी ॿियनि सभिनी फिल्मुनि में मनफ़ी किरदार अदा कयईं। हुन हिकु फिल्म रत जा रिश्ता बि प्रोड्यूस कई ऐं उहा संदसि शख़्सियत जो एजाज़ हुयो जो ग़ज़ाल रफ़ीक़ खेसि रोके न सघी, मना न करे सघी ऐं संदसि फिल्म में किरदार अदा कयईं। जेतोणीकि हू SM यूसुफ जहिड़े अहम हिदायतकार खे न करे चुकी हुई, पर रत जा रिश्ता में हूअ ज़रूरु परफॉर्म करे वई। उन खां पोइ जिलानी साहबु फिल्मी दुनिया खां अलॻि थी वियो हुयो। 30 अक्टूबर 1996 संदसि वफ़ात जी तारीख़ आहे ऐं पाण कराचीअ में आरामी आहे। सिंधी फिल्मुनि चांडोकी, पन्नो आकिल, मिठड़ा शाल मिलन, जीजल माउ, गैरत जो सवाल, रत जा रिश्ता। जी अयूब साहब। कुर्बान जिलानी चांडोकी खां हुन पंहिंजो स्टार्ट वरितो आहे ऐं ही फिल्म मिठड़ा शाल मिलन में हुन हिकिड़ो रोल कयो शराबी जो मलक अनूखे सां गॾु। उहो एॾो लाजवाब हुन एक्टिंग कई। डायलॉग यादि अची वियो, माण्हू त माण्हू ई आहियां टिड़िंग। हा, उहो जीजल माउ में हुनजो तकियो कलाम हूंदो आहे, मां माण्हू आहियां टिड़िंग। कुर्बान जिलानी जीजल माउ जो, उहो जीजल माउ में हुयुसि। ऐं मिठड़ा शाल मिलन कामयाबु फिल्म हुई सिंधी फिल्म जे हवाले सां। कुर्बान जिलानी उन में बि विलन हुयो ऐं हुन में बि विलन हुयो, जीजल माउ में बि। हिकिड़ी वाहिद फिल्म मिले थी जेका पन्नो आकिल, जंहिंमें कुर्बान जिलानी हीरो थियो आहे शहज़ादी सां। कुर्बान जिलानी वर्सटाइल आर्टिस्ट हुयो, हुनजे कम में ॾाढी वैरायटी हूंदी ऐं PTV ते बि हुनजो तमामु वॾो नालो हुयो। हुन तमामु सुठा ड्रामा कया ऐं मज़ा आया। ऐं तव्हांखे शायदि ख़बर हुई त कुर्बान जिलानी बहितरीनु कॉमेडियन बि हुयो। PTV ते हिकु मज़ा आया ड्रामो शमशील हैदरी जो लिखियलु हलियो मुअम्मो, हुन में हुन कॉमेडी रोल कयो स्टार्ट एंड एॾो ख़ूबसूरत कयो हुई। ऐं अञा हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त शमशील हैदरी जो कलाम जेको पोइ शमन मीरले ॻायो, ॼण त सिंधु जे ॿिए किनारे वियो, इहो फस्ट टाइम गानो PTV तां कुर्बान जिलानी ॻायो। वाह वाह। इहो तव्हांखे शायदि हुजे ॼाण त कुर्बान जिलानी इहो पहिरियों ॻायो शमशील हैदरी जो कलाम, तुंहिंजे नैणनि में जो निहारे वियो, ॼण त सिंधु जे ॿिए किनारे। इन जी धुन ॿी आहे उहा, उहो PTV जेके कंपोज़र हुई ॾाढी सुठी धुन ॻाई ऐं मूं वटि उहो ऑडियो काफ़ी सालनि ताईं महफ़ूज़ हुयो कुर्बान जिलानी जे आवाज़ वारो। वाह वाह। अयूब साईं, ही जेको तव्हां जुंगारियो पिया हिनखे थोरो वरी जुंगारिजो, जेको तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो, जेका धुन तव्हां ॿुधायो पिया कुर्बान जिलानी साहब वारी। हा, उहो जेको आम कैसेट बि आयल आहे त उहा धुन बि आहे, तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो, ॼण त सिंधु। हिन में जेका कंपोज़िंग हुई कुर्बान जिलानी ॻायो, उहो उन जी ट्यून थोरी हिन तरह ई त तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो, तुंहिंजे नेणनि में जो निहारे वियो, ॼण त सिंधु जे ॿिए किनारे वियो। अहिड़ी क़िस्म जी उन धुन जेका मूंखे यादि इन करे आहे त मूं रिकॉर्डेड हुई, जे रिकॉर्ड मां न कयां त शायदि धुन मूंखे यादि न। वाह 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 वाह। ख़ातिन नज़ात, असां वटि प्रोफाइल मौजूदु आहे हिननि साथ में कामरान भट्टी साहब जो, ऐं इहो ईअं आहे त रेडियो पाकिस्तान ते सिंधी ख़बरुनि पढ़ण जे हवाले सां मुनफ़रिद असलूब रखंदड़ कामरान भट्टी 15 दिसंबर 1964 ते पैदा थियो ऐं ब्रॉडकास्टिंग, तर्जुमा निगारी ऐं पेशकारी संदसि ज़िंदगीअ जा अहम तरीन रुख़ रहिया आहिनि। जिब्रान ख़लील जे तर्जुमे खां वठी बाइबल जे उचार जी रिकॉर्डिंग ताईं कामरान भट्टी साहब हिकिड़ो मुख़्तलिफ़ इस्तारो रहियो आहे। हुन फिल्म में असिस्टेंसी बि कई आहे, मतिलबु एसोसिएट हिदायतकार बि रहिया आहिनि ऐं हुननि नंढा रोल बि कया आहिनि। कामरान भट्टी साहब ब्रॉडकास्टिंग जे हवाले सां रेडियो ऐं टेलीविज़न जो हिकिड़ो सदाबहार नालो आहे। कामरान भट्टी साहब जो तारुफ़ थी वियो ऐं जीअं ब्रॉडकास्टिंग जी दुनिया में हूंदो आहे त के आवाज़ असां वटि सदाईं लाइ महफ़ूज़ थी वेंदा आहिनि, केतिरा आइटम्स आहिनि जेके असांजी दिलि में घर करे वेंदा आहिनि। त जॾहिं बि असीं चांडोकी जो नालो खणूं था त आइटम्स त मुख़्तलिफ़ आहिनि ई आहिनि, पर जेका सूरत, जेका शबीह, जेका शिकिल इन आइटम जी ठही वञण परे मूंखां हथड़ो छॾाए, उहा शिकिल शायदि वरी कंहिं आइटम जी ठही न सघे। मोहम्मद यूसुफ जो आवाज़ हुयो ऐं सवेल पंहिंजी हिन नशिस्त में असां हुनखे झुंगारियोसीं पिए। लीड कंदा मुसरत रज़ा साहब। चाहियूं था त असां सभु गॾिजी आवाज़ में आवाज़ मिलायूं ऐं तव्हां खां हिन प्रोग्राम में इजाज़त घुरूं। असां बेहद शुक्रगुज़ार साईं महापारा साहिबा जा, साईं वसीम साहब जा, साईं मुसरत साहब जा, साईं अयूब गाद साहब जा। कई आहे असां वटि, असांजी स्टूडियोज़ जी रौनक वधी, असांजा अंगण आसूदा थिया, हीअ ख़ुशबू, हीअ सुराण असां ताईं पहुती जेका असां चाहिसीं त कैमरा जी मार्फत तव्हां ताईं मुंतक़िल कई वञे। ऐं वरी बि तव्हांखे अर्ज़ु कंदासीं त हीउ जेको सिंधी फिल्मुनि जो सफ़र आहे, इन में हथु न आहे छॾाइणो। जेको जीअं यूसुफ साहब जी आवाज़ में सिटियूं आहिनि असां तव्हां ताईं पहुचाइणु चाहियूं था, त बसि कोशिशि इहा ई हूंदी त इहो हथ में हुजे ऐं हथु छॾाइणु न घुरिजे। मौला जी ज़मान में हूंदो हिन आइटम साण असां पंहिंजी क्लोजिंग लाइ वञी पिया था। जी मुसरत साईं। वंजना परे मोखां हथड़ो छॾाए, वंजना परे मोखां हथड़ो